नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां 1 डिसंबर ते हिक सिंध हिक सक़ाफ़त जे सिरे हेठि ऐलान खां पोइ खिपरो में तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। इन हवाले सां इल्म ऐं अदब सां वास्तो रखंदड़ माण्हुनि पारां अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ जी भरपूर आजिया कई वई आहे। हिननि जो चवणु आहे त अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत जा हिदायत आहियूं जंहिं सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो आहे। सक़ाफ़त ॾियारो जेको 1 डिसंबर ते मल्हायो वञी रहियो आहे, अवामी न्यूज़ चैनल जो दोस्त अब्दुल रज़ाक साहब उन पंहिंजो हिसो विझी रहियो आहे ऐं साईं खे जस हुजे, साईं जी वॾी महिरबानी जो इनखे सक़ाफ़ती ॾियारे खे तमामु जोश ख़रोश सां मल्हाए रहियो आहे ऐं उन में पंहिंजी पार्टिसिपेशन करे रहियो आहे। ऐं असां सॼी सिंधी खिपरे माण्हुनि खे बि अपील कंदासीं त 1 डिसंबर ते जेको ॾियारो आहे उन में भरपूर शिरकत कनि ऐं असांजी सक़ाफ़त खे ऐं असांजे इन क़ौमी ॾींहं खे भरपूर नमूने सां मल्हाइनि। अवामी न्यूज़ पारां सक़ाफ़त जो ॾींहुं, असांजो कल्चर जेको ॾींहुं आहे 1 डिसंबर जेको मल्हाए पियो वञे, इन लाइ अवामी न्यूज़ जेका उनजो डायरेक्टर, उनजो सरवाण, उनजी पूरी टीम, उनखे असां सलाम था पेश करियूं, चेष्टा पिया था ॾियूं त जीअं हुन ॾींहं खे उजागर करण लाइ, ॾींहं खे अहमियत ॾियण लाइ, सॼी सिंध जे ॿिनि चैनलनि सां गॾिजी हिन ॾींहं खे अफ़ात ॾियण लाइ, अहमियत ॾियण लाइ, इन ॾींहं खे तमामु वॾो उजागर करण लाइ असां सिंधी माण्हुनि खे इन ॾींहं ते अजरकूं, पटका ऐं सिंधी सुहिणा जेके वेस पाए ऐं सॼी सिंध खे असां महसूसु करायूं त असांजी सक़ाफ़त सां असीं केॾी मोहबत कयूं था, सक़ाफ़त सां असांखे केॾो प्यारु आहे। पूरी दुनिया खे असां ॾेखारियूं त जेका क़ौम जंहिंजी धरतीब हुजे, जंहिंजी ॿोली हुजे, जंहिंजी तमदन हुजे, उनजी सक़ाफ़त ज़िंदह आहे। असां ख़ुशनसीब माण्हू आहियूं जो असांजी धरतीब आहे, असांजी ॿोली आहे। असां हीउ ॾींहुं जेको आहे, सक़ाफ़त जो ॾींहुं जेको आहे, असां क़ौमी ई तौरु मल्हाईंदासीं ऐं इन ॾींहं ते सॼी सिंध जरकंदी, इन ॾींहं ते सॼी सिंध मुरकंदी। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त अवामी न्यूज़ जे पारां जेको आहे सक़ाफ़ती ॾियारो 1 डिसंबर ते मल्हायो वञे थो ऐं अवामी न्यूज़ वारनि दोस्तनि जेको आहे असांजी सिंध जी सक़ाफ़त खे आलमी लेवल ते जेको आहे मुतारिफ़ करायो आहे ऐं मुतारिफ़ कराइण जी जेका कोशिशि करे रहिया आहिनि, इहो तमामु हिकिड़ो माना त ख़ूबसूरत तरीक़ेकार आहे। ईअं ई त असांजी हिन धरती जी ऐं हिन धरती जे रहंदड़ माण्हुनि जी शनाख़त थींदी ऐं हिन धरती जा जेके रंग आहिनि निराला, उहे उजागर थींदा त दुनिया खे ख़बर पवंदी त दुनिया जे नक्शे ते सिंध बि त को मुल्क आहे ऐं सिंध मंझि बि के माण्हू रहनि था जिन जी पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी तमदन ऐं पंहिंजी सक़ाफ़त। महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।